मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फला व रब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूका फ़ीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फ़ी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत व युसल्लिमू तस्लीमा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, कुरान मजीद जी आयत सगोरी जेका गुज़िरियल जुमन ते मूं तव्हांजे आॾो तिलावत कई हुई, अॼोके जुमे ते बि मूं उहा साॻी आयत अवां प्यारी जमात जे आॾो तिलावत कई आहे। कुझु तव्हां अॻु में ॿुधी चुका आहियो, कुझु अॼु तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करणो आहे। दुआ है अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू शान पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन खां बाद अल्लाह तबारक व तआला तव्हां सां सभिनी खे शान हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू इरशाद फरमायो, फला व रब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूका फ़ीमा शजर बैनहुम। ऐ प्यारा हबीब, मां अल्लाह खे तुंहिंजे रब जो कसम आ, इहे माण्हू एसी ताईं मोमिन नथा थी सघनि जेसी ताईं पंहिंजे इख़्तिलाफ़नि जे मामलात में तोखे हाकिम न तसरफ़ कंदा,
तोखे हाकिम न मञींदा तेसी ताईं मोमिन न थींदा। सुम्म ला यजिदू फी अनफुसिहिम हरजन मिम्मा क़दैत। ऐं प्यारा नबी, तूं जो कुछ भी फैसलो फरमाई और तुझे पाक फैसले के नागवार थी करे ना मंजूर न कन, पांजे दिल में उनते वजन ऐं बार न भाइन। सुम्म ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत, तुझे फैसले ते पांजे दिल ते बार न भाइन, तो जो फैसलो दिल जे खुशी सां कबूल कन। वयुसल्लिमू तस्लीमा, ऐं उन तुझे फैसले जे आॾो पंहिंजो गर्दन झुकाइन, तुझे फैसले ते आमन्ना सदक ना कन। पोइ मां रब करीम जी ज़ात बाबरकात उनखे मोमिन कबूल कंदुसि। पर जेसीं ताईं तुंहिंजो फैसलो कबूल न कंदा, मूंखे तुंहिंजे रब जो कसम आहे, मुंहिंजा हबीब ये मोमिन आहिनि के न के को मोमिन थी सघंदा। मुंहिंजा प्यारा भाउ, अल्लाह पाक जल जलालू अमन वालू पंहिंजे पैगंबर करीम खे पंहिंजो नुमाइंदो करे मोकिलींदो आहे। नबी इन जे लाइ ईंदो आहे जे इन आयत जे मुंड में मां तव्हांखे अॻु में बि अर्ज़ु कयो आहे, वमा अरसलना मिर रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़्निल्लाह। अल्लाह जी ज़ात रसूल मोकिलींदो ई इन जे लाइ आहे त रसूल जी ताबेदारी कई वञे, फर्मा बरदारी कई वञे। अल्लाह पाक जो अमर हूंदो आहे, ख़ुदा जी इजाज़त हूंदी आहे। रसूल पंहिंजे तरफ़ खां कुझु बि कोन खणी ईंदो आहे, बल्कि अल्लाह जे तरफ़ खां थी करे ख़ुदा जे लाइ, ख़ुदा जे मख़लूक जे लाइ ईंदो आहे त ख़ुदा जी मख़लूक उन प्यारे रसूल जी इताअत ऐं फर्मा बरदारी करे। पोइ जॾहिं आम रसूल जे लाइ इहो हुकुम आहे त हर रसूल इन जे लाइ ईंदो आहे हुन जी पैरवी कजे, हुन जी इताअत कजे। मुंहिंजो प्यारो पैगंबर करीम अलैहिस्सलाम त मख़सूस रसूलनि जो सरदार आहे, इमामुल अंबिया आहे, जंहिंजे मथां रिसालत ऐं नबूअत ख़ुदा ताला ख़तम कई आहे। उन खां बाद में न को ॿियो रसूल ईंदो, न वरी नबी ईंदो। उन जी ताबेदारी तमामु लाज़मी ऐं ज़रूरी आहे। जेकॾहिं को माण्हू मुस्लमान सॾाए मोमिन हुजण जी दावा करे ऐं रसूलुल्लाह जे फ़ैसिले खे इनकार सां मञे, चवे त मां इहो क़बूल नथो कयां, या वरी चवे त फितरत जे ख़िलाफ़ आहे, या वरी चवे त इहो ज़रा फ़ैसिलो सख़्तु आहे, या वरी चवे हिन में थोरी तरमीम कजे, तब्दीली कजे। अल्लाह ताला फरमाए थो, तव्हां लख दफ़ा कलमा भरियो, पाण खे मोमिन सॾायो, पर तव्हां मुंहिंजे रसूल जे फ़ैसिले ते इनकार कयो आहे, मां रब ताला तव्हांखे मोमिन मञण जे लाइ तयारु न आहियां। अवां मोमिन तॾहिं शुमार कया वेंदा, अवां खे ईमान जो सर्टिफिकेट उन वक़्त में मिलंदो जॾहिं सरे तस्लीम खम है जो मिज़ाज यार में आए। अवां खे गर्दन झुकाइणो पवंदो त ख़ुदा जे हबीब जो कुझु फरमायो आहे सो असांखे क़बूल आहे। जॾहिं तव्हां इन हद ते पहुचंदव, उन खां बाद में अल्लाह तबारक व तआला जल जलालू अमन वालू अवां खे मोमिन क़बूल फरमाईंदो। मुंहिंजा अदा हदीस पाक जो हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे, मां तव्हांजे ख़िदमत में पेश कयां। 1000 दफ़ा का ॻाल्हि असांखे सम्झ में न अचे, पर अल्लाह हकीम आहे। उन हकीम रब जंहिं रसूल खे मोकिलियो आहे, उहो रसूल बि हिकमत वारो आहे। उन रसूल खे रब करीम जी ज़ात बाबरकात हिकमत जो इल्मु ॾेई मोकिलियो आहे। तुंहिंजे मुंहिंजे सम्झ में ॻाल्हि न अचे उहा ॿी ॻाल्हि आहे, लेकिन हकीम बहितर ॼाणंदो आहे त हिन में कहिड़ा फ़ाइदा आहिनि था, जेकॾहिं असांखे ख़ुदा ऐं ख़ुदा जे रसूल जो फ़ैसिलो क़बूल करणो आहे। जीअं त क़ुर पाक में अल्लाह ताला फरमायो आहे, दुरूद पढ़ त मां तोखे अर्ज़ु कंदो वञा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हदीस वारे वाक़े खां अॻु में क़ुर शरीफ़ जी आयत ॿुध। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन। इहो प्यारो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जे लाइ मां अल्लाह मोकिलियो आहे त वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत,
त जीअं मुंहिंजो प्यारो हबीब पाक अलैहिस्सलाम इन ईमान वारनि खे किताब सेखारे, हिकमत सेखारे। अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे हकीम बणाए मोकिलियो आहे। व इन कानू मिन क़ब्लो लफ़ी दलालिम मुबीन। जॾहिं त प्यारे महबूब मुस्तफ़ा जे अचण खां अॻु में माण्हू गुमराही में हुआ, राह खां भुलियल हा, रस्ते खां भिटकियल हा, पर अल्लाह पाक पंहिंजे रसूल खे हिकमत जो इल्मु ॾेई क़ौम ॾे रवानो फरमायो त हिकमत वञी सेखार, गुमराहनि खे हिदायत ते हलाए, भुलियल वाट वारनि खे सही वाट ते हलाए। अल्लाह पाक जे हबीब जे अचण जो मक़सदु इहो आहे त असांखे किताब ऐं हिकमत जी सेखारे। पोइ जेको किताब ऐं हिकमत सेखारण आयो आहे उहो यकीनन हकीम आहे। हकीम आहे त फेल जे हर मामले खां वधीक वाक़िफ़ आहे, उनखे ई ख़बर आहे, उनखे ई मालूमात आहे। अल्लाह जंहिं कानून ठाहे ॾिनो आहे, अल्लाह जंहिं रसूल ठाहे मोकिलियो आहे, अल्लाह ई अल्लाह जे रसूल खां वधीक ॿिए कंहिंजो दिमाग़ कोन्हे को। ख़ुदा जी ज़ात बाबरकात मालिक आहे, रसूल उनजो महबूब आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जी जेको रायो आहे, ख़ुदा जी जेका मर्ज़ी आहे ऐं नबी जी जेका सम्झ आहे, इन जे मुक़ाबले में कंहिं माण्हू जी सम्झ अची कान थी सघे। ख़ुदा जो हबीब जीअं चवंदो मोमिन जो कमु आहे, चवे आमन्ना व सदक़ना। हिकिड़े दफ़े हाणे वाक़ियो हीअ आहे त हिकिड़े दफ़े नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िदमत गिरामी में सहाबा किराम जी जमात वेठी आहे। ख़ुदा जे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम शाहिदीअ जे मौज़ूअ ते गुफ़्तगू फरमाई। शाहिद शाहिदी ॾींदो आहे, कंहिं बि मामले जो अखे ॾिठो शाहिद हूंदो आहे। उन मौज़ूअ ते ख़ुदा जे हबीब गुफ़्तगू फरमाई त शाहिद जा फ़र्ज़ कहिड़ा आहिनि। शाहिद जे शाहिदी खां पोइ मामिलो साबित थी वेंदो आहे। शाहिद कहिड़े क़िस्म जो हुजे, इहे मौज़ू महबूब पाक अलैहिस्सलाम पंहिंजे सहाबा किराम खे ॿुधाया पे। ख़ुदा जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रब करीम जो हुकुम आहे त हर मामले में सवाइ ज़िना जे मामले खां सवा ॿिया जेतिरा बि मामला आहिनि, उन हर मामले में ॿिनि शाहिदनि जो हुजणु ज़रूरी आहे। ॿ शाहिद अखियुनि ॾिठा हुजनि, शाहिदी ॼण त ही मामिलो असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। ख़ुदा तबारक व तआला जे हबीब पाक फरमायो जॾहिं ॿ शाहिद शाहिदी ॾेई वेंदा, उहा तव्हांजे मथां शइ लाज़िम थी पवंदी, पर जे शाहिद न आहे, रुगो इएं गुमान आहे, पेर आहे, सॻ आहे, पर शाहिद न आहे। ख़ुदा ताला जल जलालुहु मन वालो जे प्यारे हबीब पाक फरमायो त बग़ैर शाहिद जे ॾोह साबित कोन थींदो। ख़ुदा ताला जल जलालुहु मन वालो जे महबूब जा ग़ुलाम सहाबी सगोरा जेके हुते कचहरी में वेठा हुआ, उन मां हिकिड़े सहाबी अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं कंहिं माण्हूअ जे मथां को सॻु लभी पवे, को पेर लभी पवे, को निशान लभी पवे, पर शाहिद न आहे, उनखे ॾोही ठाहिबो या न। अल्लाह जो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था जेसीं ताईं अखियुनि ॾिठो शाहिद न आहे, तेसीं ताईं ॾोही कोन्हे। साईं सॻ जो लधो, हुनजा पेर जो पिया आहिनि, हुनजो निशान जो पियो आहे। ख़ुदा ताला जो प्यारो हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, तोखां वधीक ख़ुदा जे रसूल खे सम्झा, ख़ुदा जे रसूल खां वधीक अल्लाह पाक जो इल्मु आहे। तंहिंजे करे कानून रब पाक जो ठहियलु आहे। अल्लाह पाक इहे फरमायो आहे त तव्हां मां शाहिद अखियुनि ॾिठा हुजनि, उहे ॾिसंदा त ॾोह साबित थींदो, पर जे अखियुनि ॾिठो शाहिद न आहे त ॾोह साबित कोन थींदो। इन जे करे मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे फरमान जो ताबेदार आहियां। जीअं रब चवंदो तीअं तव्हांखे ॿुधाईंदुसि। अखियुनि ॾिठो शाहिद हूंदो त ॾोही आहे, जे अखियुनि ॾिठो शाहिद न आहे त ॾोही कोन्हे। भली सॻु लभे, भली पेर लभल, कुझु बि थी पवे, पर मां मोहम्मद मुस्तफ़ा उनखे ॾोही कोन बणाईंदुसि। सभु ख़ामोश थी विया। हाणे केरु पुछे साईं? उन सहाबी जंहिं सवाल कयो, उनखे थोरो दिलि में ॿ टका ॾुख थी पियो, ख़्यालु थी पियो त यार ॻाल्हि त अजब आहे, सॻ बि लभे, पेर बि लभे, निशान बि लभे, ज़ाहिरी आसार अलामतूं बि मिलनि, उनखां पोइ बि ॾोही कोन्हे, शाहिद किथां ईंदो? अलाह जो फ़ैसिलो आहे, रसूल जो फ़ैसिलो आहे, पर आहे ॾाढा मुड़सी। इहो दिलि जो दिलि में ख़्यालु हुनखे पैदा थियो।
अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जी ज़ात बाबरकात हकीम आ। ओ सहाबी महफ़िल मां उथियो आ, पंहिंजे घर वञे पियो, मदीने पाक जे शहर मां लॻियो, हाणे पंहिंजे घर थो वञा पियो। रस्ते ते बाज़ार में वियो आ, बाज़ार में छा ॾिसे त सहाबी सगोरा बीठा आहिनि। हिकिड़ो ढगो आ, उनखे ज़िबह कयो अथनि, ज़िबह करे गोश्त विरहाए रहिया आहिनि। असांजे मुल्क में अॻे ज़माने में रिवाज हूंदो हो, ॿहिराड़नि में माण्हू वीचारा पटे गॾिजी चवंदा यार महादी था कयूं, हे ढगो था कोहूं, हे पाॾो था कोहूं, पोइ 5-5 सेर 4-4 सेर 2-2 सेर करे गोश्त विरहाए खणी वञिजो, पोइ 8 ॾिहाड़े 15 ॾिहाड़े पैसा ॾेई वञिजो। अॼुकल्ह त माशाअल्लाह कासा ई निकिरी पिया आहिनि, सभु को ज़रूरत वारा गोश्त वठो थो वञे, पर अॻे ज़माने जो रिवाज हूंदो हो त हुननि सगोरनि सहाबनि बि महादी कई, गोश्त जे लाइ को ढगो कोठऊं, गोश्त विरहाए रहिया हुआ। ही नबी करीम जे कचहरी मां जीअं जो उथियो त हिन बि चयो बाबा मूंखे बि 4 किलो गोश्त जा ॾियो। बाबा खण। हमरा पंहिंजे घरां थाल बि खणी आयो आहे, छुरी बि खणी आयो आहे, गोश्त वढे थाल में विधो आहे, छुरी बोजा प्यारा गोश्त जे मथां रखी आहे, मथे जे मथां वो थाल रखियो आहे, हाणे गोश्त खणी पंहिंजे घर ॾे वञी रहियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त दीद अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फेलुल हकीम आहे, पंहिंजे हकमत सां पंहिंजा फेल हलाईंदो आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उनखे सबक़ थो ॾे पियो, ॾेखारे थो पियो। इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो आहे जो झंक जो जानवर जंहिंखे तव्हां असां सिरण चवंदा आहियूं, उहा गोश्त ते झटी हणंदी आहे। ओचितो हिन जे थाल में जंहिंमें गोश्त आहे, उनखे गोश्त ॾिसी मथां सिरण जो चंबो हयो त कुझु गोश्त खयईं, वारी कुझु जेका छुरी हुई उहा हुन जे चंबे में अची वई। हमरा जो बड़ा गोश्त बि वियो, छुरी बि वई, कुझु गोश्त बचो तर तकड़ में, ॾिठई त इहा सिरण उॾाणी हाणे वञे थी पई। साम्हूं हिकिड़ो वण हो, हाणे सिरण जो इरादो हुजे त मां उन ते वेहां ऐं वेही उहो गोश्त खावां। हाणे हिन हमराह जी नज़र आहे त छुरी कीअं हासिल कयां। ऐं मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ मुस्लमान, जीअं जो छुरी उहा सिरण पंहिंजा चंबा खोले उन वण जे मथां वेहण जो इरादो कयो आहे, उहा छुरी हुन जे पेरनि मां निकिरी थी वञे। छुरीअ में लोह आहे, मथां कन्नु आहे, लोह जो पासो हेठि किरियो आहे, मथां जीअं ज़बरदस्त छत तां या तमामु मथे मुफ़ासिले तां छुरी हेठि आई। इत्तिफ़ाक़ सां हिकिड़ो मुस्लमान हेठि सुतो पियो, उठ चारे चारे थकिजी पियो आहे, मंझंदि जो आराम में पियो आहे। उहा छुरी जीअं जो मथां किरी आहे, सिधी हिन जे फम मादे में अची लॻी, पेट जे मथां मादे वारी जॻह ते अंदरि हली वई, एतिरी अंदरि हली वई जो अमरा उते जो उते फतकी फतकी मरी पियो। हाणे सिधी जो छुरी हीअं अचे ऐं मथे हिकिड़े 50, 60, 70 फुट तां हेठि किरे, चुंब हुन जी तिखी जीअं जो हुन जे पेट में हिन जाइ ते लॻी त सिधी हुन जे अंदरि पेट में हली वई। अहिड़ी हुनखे लॻी जो हमरा छड़ी कान चोरी, उते जो उते मरी वियो। हिन ॾिठो त इहा छुरी किरी आहे, पर हिनखे इहा ख़बर कान कदो हेठि माण्हू सुम्हियो पियो आहे। छुरी खणा वञी, वेझो जो आयो ॾिसे त माण्हू मोह पियो आहे, छुरी हिन जे पेट में लॻी पई आहे, रत वही रही आहे, हेॾे होॾे बाझाए जे छुरी त कढा, माण्हू त मरी वियो, ॾिसे बि को नथो। आहिस्ते आहिस्ते करे छुरी थो कढे पियो, छुरी कढी पंहिंजे घर रवानो थी वियो आहे। मथां हुन जा वारस अचनि, सन मुड़ुसु मोह पियो आहे, ताज़ी रत वहे थी, पर पेर सिधो आहे सहाबीअ जे घर में। सम्झो था अलाए न बा, सम्झ में ॻाल्हि आई? पेर काॾे वियो, अचण जो पेर बि लॻो पियो आहे। हा हो न वाह, भाॻिया माण्हू उबता सुबता पेर खणंदा आहिनि, आयो काॾो वियो काॾे, अचण जो पेर बि लॻो पियो आहे, वरी वियो आहे त पंहिंजे घर वियो आहे, अञा घर पहुतो ई कोन्हे, मथां वाहुर पहुची वई, छुरीअ खे बि रत लॻी पई आहे। अमरा खे पकड़ियो, हल सिधो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में खणी आया। या रसूल अल्लाह, हिन असांजो माण्हू क़त्ल कयो आहे। ख़ुदा जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अवां को शाहिद आहे, अवां जो गवाह आहे, अवां जो को ॾिसण वारो आहे। असां जो या रसूल अल्लाह, न को शाहिद आहे, न को गवाह आहे, न को अखियुनि ॾिसण वारो माण्हू आहे, बाक़ी अचण जो पेर बि आहे, वञण जो पेर बि आहे, छुरी बि हिन वटां लधी आहे, छुरीअ खे बि रत लॻी पई आहे। ख़ुदा जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सहाबीअ खां पुछो आहे, ॾे ख़बर तूं कातुल आहे? चई न। पाण फरमाए था तुंहिंजो पेर बि लॻो पियो आहे, तो वटि सग बि मौजूदु आहे,
तो असांजे फैसले ते इनकार कयो हो त भला सबूत भी हुजे, सग भी हुजे, पेर खुर भी हुजे, पोइ कीअं ॾोही न आहे? हाणे तूं ॾोही आहीं या न? चवे थो या रसूल अल्लाह मूंखे तव्हांजे फैसले ते शक थी पियो हो, मूंखे उहा अल्लाह पाक सज़ा थो ॾे पियो। हक़ीक़त ही आहे ख़ुदा जो हबीब पाक सॼो किसो ॿुधी फरमाए थो तूं आज़ाद आहे, हिन जो खून आहे ई कोन को, हिन जे मथां खून साबित ई कोन्हे को। छाजे करे त जेकॾहिं तव्हां मां को अखियुनि ॾिठो चवे हा त हिन मारियो आहे त पोइ हिन खां खून भराए वठिजे हा, पर हक़ीक़त में सिरण खई आहे, छुरी मथे वण ते वई आहे, हेठि किरी पई आहे, हिन खां ग़लती इहा थी आहे जो हिन हथ सां छुरी कढी आहे। बाक़ी जेकॾहिं तव्हां हिनखे ॾिसो हा त हिन माण्हूअ मारियो आहे त हिन खां क़िसास वरितो वञे हा। ख़ुदा जे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं महिल फतवा ॾिनी आहे उहो साॻियो सहाबी चए पियो मुंहिंजा अल्लाह जा हबीब, अल्लाह सचो, अल्लाह जो रसूल सचो। जेको मुंहिंजे दिल में वहम हो, मुंहिंजे दिल में शक हो, उहो मुंहिंजो ख़ुदा दूर फरमाए छॾियो। वाकई ख़ुदा हकीम आहे त ख़ुदा जो रसूल बि हकीम आहे। अल्लाह ई अल्लाह जे रसूल जे फ़ैसिले ते जेको इनकार कंदो, इतराज़ कंदो, सो ख़ता खाईंदो। मुसलमान जो कम आहे त ख़ुदा ई ख़ुदा जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़ैसिले खे दिल सां क़बूल करे। तॾहिं रब ताला फरमायो सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत व युसल्लिमू तस्लीमा। मोमिन उनखे चइबो आहे, ईमानदार उनखे चइबो आहे जो ख़ुदा जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे थियल फ़ैसिले ते एतराज़ न करे, दिल में वहम न करे, गुमान पंहिंजे दिल में शक शुबो न करे, वयुसल्लिमू तस्लीमा, ऐं चङे नमूने सां हक़ीक़त में ईमान पंहिंजे खे मज़बूत करे। ख़ुदा जो फ़ैसिलो ई ख़ुदा जे रसूल जो फ़ैसिलो क़बूल कंदो, बाद में मोमिन शुमार थींदो। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबी वसल्लम। वरी सलात बुलंद आवाज़ सां। अदा मुसलमानों, हाणे छा तव्हांखे सम्झ में ॻाल्हि आई त ख़ुदा जे रसूल जा फ़ैसिला हिकमत खां ख़ाली आहिनि? ॾाढे ॻाल्हि हिकमत सां भरपूर आहिनि। हाणे ॿुधो वरी ॿियो वाक़ियो। ख़ुदा ताला जल जलालुहु मन वालू जे प्यारे हबीब कानून उठायो आहे। कहिड़ो? त पुट जी शाहिदी पीउ जे हक़ में क़बूल न आहे। कोन सम्झ में ॻाल्हि आई? पुट जी शाहिदी पीउ जे हक़ में क़बूल न आहे। मिसाल तौर मां दावा कयां बाबा ये फलाणी शइ मुंहिंजी आहे, शाहिद के पुट मूं वारो आहे। सम्झ में ॻाल्हि आई अलाए कान आई? अल्लाह ताला फरमाए थो त न, तूं केतिरो बि शरीफ़ हुजे, तुंहिंजो पुट केतिरो बि शरीफ़ हुजे, पर तुंहिंजो पुट आहे। दुनिया जा मामला अहिड़ा थींदा आहिनि जो माण्हू इन मामलात खे पंहिंजे मदे नज़र रखी अबे जे करे, चाचे जे करे, मामे जे करे, ॾाॾे जे करे कूड़ी शाहिदी बि ॾेई वेंदो आहे। त मिड़ी ॻाल्हि वधायां तंहिंजे करे अल्लाह ताला कानून थो ठाहे, ख़बरदार पुट जी शाहिदी पीउ जे हक़ में क़बूल न आहे। कहिड़ो बि खणी नेक साले हुजे। अहिड़े तरीक़े सां ॾाॾे जे हक़ में पोटे जी शाहिदी क़बूल न आहे, माउ जे हक़ में धीअ जी शाहिदी क़बूल न आहे, पुट जे मामले में वरी पीउ जी शाहिदी क़बूल न आहे, वरी अहिड़े तरीक़े सां दुश्मन जी दुश्मन जे लाइ शाहिदी क़बूल न आहे। दुश्मन जी पाणीअ जे वारे ते वेठा हा, हिक ॿिए ते केस कया हुयूं, हिक ॿिए जूं चोरियूं कयूं हुयूं, हाणे दुश्मनी थी पई आहे, वेढ़ थियल आहे, पाण में फसाद थियल आहे, कंहिं मामले में अॻिते हली दुश्मन दुश्मन लाइ शाहिदी थिए। मां हिन जो शाहिद आहियां। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, कहिड़ो बि नेक हुजे, खोड़ सच चवे, पर मां रब ताला जी ज़ात कानून थो ठाहे सघां त दुश्मन दुश्मन लाइ शाहिदी न ॾींदो। माण्हू आज़ाद हुजे, विच वारो हुजे, ख़ैर ख़्वाही वारो हुजे, हमदी वारो दर्दी वारो हुजे, न मिटी आहे न माइटी आहे, ख़ुदा कान जी शाहिदी आहे, उनजी शाहिदी क़बूल आहे। इन में कई हिकमतूं आहिनि। हिकिड़ो हज़रत अली करम अल्लाह वजल करीम जे ज़माने जो वाक़ियो आहे। उन में मां तोखे मुंहिंजा प्यारा मिसाल ॾेई सम्झायां। हज़रत अली करम अल्लाह वजल करीम पाण ख़लीफ़तुल मुस्लिमीन आहे, अमीरुल मोमिनीन आहे, तख़्त जो मालिक आहे। हज़रत अमीरुल मोमिनीन जे ख़िलाफ़ हिकिड़ो यहूदी दावा थो करे, वक्त जे हाकिम जे ख़िलाफ़ दावा कहिड़ी? जेका ज़िरह लोह जो चोलो हूंदो हो, जेको जंग जे मैदान में पाईंदा हुआ,
उनखे लोह जूं कड़ियूं हूंदियूं, नरम हूंदो हो, पर उनखे तलवार कान वढींदी हुई। हज़रत अलीअ जी ज़िरह, उन यहूदी दावा कई त हीअ ज़िरह मुंहिंजी आहे। अली साईं कब्ज़ो करे वियो आहे। केस काथे हलियो? उन माण्हू वटि जंहिंखे अलीअ साईं काज़ी ठाहियो आहे। अमीरुल मोमिनीन अली आहे, हुन जे तरफ़ खां काज़ी मुक़ररु थियल आहे। काज़ीअ जो नालो आहे काज़ी शुरैह। ओ काज़ी साहब, मुंहिंजो फ़ैसिलो कर, अमीरुल मोमिनीन मुंहिंजी ज़िरह खायूं थो वञे। अॼुकल्ह जो हाकिम हुजे हा छितो थियो आहे बेड़ा, नौकरी मुंहिंजी विञाईंदे। वक़्त जे हाकिम खे मां घुरायां कोर्ट में, हल निकिर बेड़ा, अञा बि खणी कावड़ घणी अचे सा त ॿधे ई उन्ही खे हा। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, थी इहे न आहे वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाहु फउलाइका हुमुल फासिकून। अल्लाह पाक जल जलालुहु मन वालो पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमाए छॾियो आहे त जेको अल्लाह जे नाज़िल कयल हुक्मनि मुताबिक़ फ़ैसिला नथो करे उहो फासिकनि में शुमार आहे। हज़रत अली करमल्लाहु वजल करीम जंहिं माण्हूअ खे काज़ी ठाहियो आहे उहो बि जहिड़ो तहिड़ो कोन हूंदो। अलीअ जो मुजाद आख़िर काज़ी हो। काज़ी का जो मुक़ररु कयल आहे साईं? अॼोकनि हाकिमनि जो कोन त 50,000 ॾिनासीं, 60,000 ॾिनासीं, लख ॾिनोसीं, भली अचेसि कुझु बि कोन, बाबा हल तोखे असां ऑफिसर बणाए छॾियोसीं। रिश्वत ते कमु पियो हले? न न, हुते अहलियत ॾिठी वेंदी हुई, हक़दारी ॾिठी वेंदी हुई, हे हिन मामले जो मनसब जो अहल आहे या न आहे। हज़रत अली करमल्लाहु वजल करीम जंहिं माण्हूअ खे काज़ी ठाहियो हूंदो, आख़िर हुन में बि के 4 दाणा त हूंदा या न हूंदा। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ख़िलाफ़ केस दाख़िल थी वियो। हज़रत अली करमल्लाहु वजल करीम पंहिंजी जॻह ते वेठो आहे। काज़ी साहब देरी कान कई, बाक़ाइदे समन कढई, लेटर कढई कोहर जे तरफ़ खां, ओ अमीरुल मोमिनीन, तव्हांजे ख़िलाफ़ फलाणे माण्हू ज़िरह जी दावा कई आहे, अवां वटि शाहिद हुजनि त पंहिंजे शाहिदनि समेत ज़िरह समेत फलाणी तारीख़ कोर्ट में पहुची वेंदा। तव्हांजे मथां केस हलंदो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ने समन पढ़ी, पाण उन तारीख़ जी तैयारी फरमायूं। 2 शाहिद हज़रत अली वटि हुआ, उहे बि पाण सां खयूं। हिकिड़ो शाहिद हज़रत इमाम हसन आहे, ॿियो शाहिद हज़रत अली करमल्लाहु वजल करीम जो नौकर आहे। ज़िरह बि हज़रत अली खई आहे, 2 शाहिद बि पाण सां वठी आयो आहे। इमाम हसन को मामूली शइ कान्हे। नबी से फरमाइनि था, अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। मुंहिंजो प्यारो हसन ऐं मुंहिंजो प्यारो हुसैन आली मक़ाम जन्नत जे जवाननि जा सरदार हूंदा। जेको जन्नती आहे, जन्नतनि जो सरदार आहे, उहो शाहिद आहे। हज़रत अली पाण अमीरुल मोमिनीन आहे, नबी पाक जो सहाबी आहे। रुगो हज़रत अली ने ज़ुबान सां चई छॾिया त ज़िरह मुंहिंजी आहे, त बि असांजो ईमान आहे त हज़रत अली कूड़ कोन ॻाल्हाईंदो। कूड़ ॻाल्हाईंदो आहे न, रुगो एतिरो चवे त मुंहिंजी आहे त बि सचो आहे। पर शरीयत मुहम्मदी जो कानून त ॾिसो। काज़ी साहब पंहिंजे कुर्सी ते वेठो आहे। हाणे अमीरुल मोमिनीन जीअं जो अंदरि आयो त काज़ी कुर्सी छॾे उथी विहारे, साईं साईं अचो अचो वेहो वेहो। पर न, अल्लाह रसूल जो कानून आहे। नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, जॾहिं तव्हां वटि फरियादी ऐं जवाबदार गॾिजी अचनि, नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, ॿिन्ही सां हिकु जहिड़ो सलूक कयो। ॿिन्ही सां सलूक हिकु जहिड़ो कयो। हिकिड़े खे हेठि विहार, ॿिए खे मथे विहार, जाइज़ कोन्हे को। हिकिड़े ॾे तवजो कर, ॿिए जी ॿुध ई न। मुंहिंजा अदा, अरे बसि कर, धड़का। हे वरी मुअज़्ज़िज़ कूड़ ॻाल्हाईंदो, हे इज़त वारो माण्हू। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, इहो बि ज़ुल्म आहे। फरियादी ऐं जवाबदार ॿई हिकु जहिड़ा हुजनि। काज़ी चुरियो बि कोन्हे को, पंहिंजे कुर्सीअ ते वेठो आहे। जीअं फरियादी बीठो आहे, तीअं मौला अली हुन सां गॾु जवाबदार बणियो बीठो आहे। अदालत जे कटाड़े में ॿई बराबरि आहिनि। फरियादी खां फरियाद वरिती वई, फरियादी फरियाद ॾिनी त मुंहिंजी ज़िरह मां दावा थो कयां पियो। हज़रत अली फरमाए थो त न, मां दावा थो कयां त मुंहिंजी आहे, छो त कब्ज़ो मूं वटां, तंहिंजे करे दावा मुंहिंजी आहे। हज़रत अली खे काज़ी साहब थो चवे, नबी पाक जो फ़ैसिलो आहे, अल बय्यनतु अलल मुद्दई
वल यमीन अला मन अनकरा, हिकिड़ो दावा कंदो आहे ॿियो इनकार कंदो आहे। ऐं प्यारा अली जेकॾहिं तुंहिंजी दावा आहे त तुंहिंजी ज़रहा त तूं शाहिद पेश कर, जेकॾहिं तो वटि शाहिद न हूंदा त पोइ हिन यहूदी खां कसम खणाईंदासीं। यहूदी कसम खणी वियो तव्हां वटि शाहिद कोन हूंदा, ज़रह तव्हां खां खसे यहूदी जे हवाले कबी। हज़रत अली फरमाए थो मूं वटि ॿ शाहिद आहिनि। कहिड़ा? के वठी आयो आहियां, हिकिड़ो मुंहिंजो पुटु आहे इमाम हसन ऐं ॿियो मुंहिंजो ग़ुलाम आहे। काज़ी साहब जो क़िबला तोखे मूंखां इल्मु वधीक आहे, तोखे मूंखां वधीक सम्झ आहे, अव्हां खे वधीक मूंखां ॼाण आहे, पर यादगीरो ॼाणायां थी सघे थो तव्हां खां वेसर थी वई हुजे, अव्हां खां भुल थी वई हुजे। नबी पाक जो फरमान आहे त पुट जेकॾहिं हिकिड़ो शाहिद छुटो बाक़ी हिकिड़ो ग़ुलाम आहे, ग़ुलाम जी शाहिदी क़बूल आहे। पर हाणे हिकु आहे शाहिद खपनि ॿ, शाहिद घणा खपनि? सो हाणे हिक जी बि शाहिदी क़बूल कोन्हे को। हाणे जेकॾहिं ॿियो को तुंहिंजो शाहिद टियों आहे त पोइ हिकिड़ो तुंहिंजो ग़ुलाम ऐं इहो टियों धारो गॾिबो त ॿ थी वेंदा, शाहिदी ॾेई वञ त ज़रिया तुंहिंजी आहे। हज़रत अली फरमाइनि था त टियों शाहिद कोन्हे को, बसि इहो ई आहे। मुंहिंजो पुटु हो जे पुट जी शाहिदी क़बूल न आहे त ग़ुलाम आहे, जे ग़ुलाम जी क़बूल आहे पर हिकिड़ो आहे, हिक जी बि क़बूल न आहे। हज़रत अली फरमाइनि था शरीयत जो फ़ैसिलो क़बूल आहे, ज़रिया वठो। यहूदी कसम जे लाइ तयार आहे त मां कसम थो खणा। हज़रत अली ज़रिया लाइ काज़ीअ जे आॾो रखी आहे त भली तव्हां यहूदी खे जो जमल हज़रत अली ज़रिया रखी आहे। यहूदी थो चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। काज़ी साहब खे यहूदी चवण लॻो आहे ओ काज़ी साहब ज़रिया अलीअ जी आहे, अलीअ जे हवाले कयो, मूंखे रुगो इम्तिहान वठिणो हो, ॾिसणो आहे त मुहम्मद मुस्तफ़ा जे शरीयत ते मुस्लमान कीअं था अमल कनि ऐं कहिड़ो नबीअ जो कानून आहे। पहिरीं मूंखे तुंहिंजी अदालत ॾिसणी हुई त काज़ी थी करे तूं अमीरुल मोमिनीन खे घुराए थो या न। ॿिए नंबर ते मूंखे इहो ॾिसणो हो त अमीरुल मोमिनीन थी करे पावर जे हूंदे काज़ीअ जो फ़ैसिलो क़बूल करे थो या न। पर मूंखे पक थी वई त मुहम्मद मुस्तफ़ा सचो, हुनजी शरीयत सची, हुनजा सहाब सचा। ज़रिया मुंहिंजी आहे कान का, मूंखे रुगो इम्तिहान वठिणो हो। उन इम्तिहान वठण खां पोइ मूंखे ॻाल्हि क़बूल थी पई आहे। कहिड़ी ॻाल्हि क़बूल थी पई आहे त ख़ुदा ई ख़ुदा जे रसूल जो कानून सचो आहे। हाणे मूंखे ॿुधाए त जेकॾहिं हज़रत अली ज़िद करे हा, रसूल जे शरीयत ते अमल न करे हा, महबूब पाक जे कानून मुताबिक़ हरूभरू पुट जी शाहिदी क़बूल कराए हा त यहूदी मुस्लमान थिए हा? कतई कोन थिया। पर इहो महबूब जे कानून ऐं शरीयत जे एतिराम जो मामिलो आहे। हज़रत अली क़बूल फरमायो, हुनखे ख़ुदा ताला इस्लाम जी नेमत नसीब फरमाई। मुंहिंजा अदायो सॼो दारो मदार इन ॻाल्हि जे मथां थो बीहे त ख़ुदा जे रसूल जे फ़ैसिले खे चैलेंज नथो करे सघिजे। ख़ुदा जे रसूल जो जेको फ़ैसिलो आहे, कहिड़ो बि हुजे, कीअं बि हुजे, असांजो ईमान आहे, असां दिलि सां बि चऊं, ज़बान सां बि चऊं त फ़ैसिलो सचो आहे। उन में कंहिं बि क़िस्म जो को फेर फार कोन्हे। दुरूद पर त मां तो हदीस पाक जो तव्हांखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। कुरान मजीद में अल्लाह ताला फ़ैसिलो ॾिनो आहे अज़्ज़ानियतु वज़्ज़ानी, मर्द ज़ानी हुजे या औरत ज़िना करे, उन जूं ॿ हैसियतूं आहिनि, शादीशुदा आहिनि या न, ॿई कुंवारा आहिनि या वरी ॿई शादीशुदा आहिनि या वरी ॿिनि मां हिकिड़ो शादीशुदा ॿियो कुंवारो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान मजीद में सज़ा मुक़रर फरमाई आहे। रब तबारक व ताला फरमाए थो जेकॾहिं ॿई शादीशुदा आहिनि उनखे पत्थर हणो, उनखे भितर हणो, एतिरे ताईं पत्थर हणो जेसीं ताईं ॿई ख़तम थी मरी वञनि। सम्झ में ॻाल्हि आई लाइ न? पोइ 50 पत्थर सां मरनि, 200 पत्थर सां मरनि, पर हुनखे मारणो आहे, हुनखे देड़ा हणणा आहिनि।
अल्लाह जो कानून आहे जेको क़ुरान पाक में रब तबारक व तआला ॿुधायो आहे। उनखे पत्थर हणी उनखे मारे छॾियो, शादी शुदा थी करे ज़िना कई अथनि। पर जेकॾहिं माज़ अल्लाह ख़ुदा पियो पनाह ॾे शादी शुदा न आहिनि, कुंवारा आहिनि, ज़िना थी वई आहे, अल्लाह पाक जी ज़ात बाबरका जो कानून आहे। मुंहिंजे प्यारे मुस्तफ़ा करीम वज़ाहत फरमाई आहे, उनखे 100 देड़ा हणबा, 100 पत्थर हणबा, जे मरी वियो त छुटो, जे सव मां बची वियो त सदुस हयाती आहे। पर उन सज़ा लॻण खां बाद में अल्लाह जो कानून आहे त ईअं पाक थींदो आहे ॼण त गुनाह कयो ई कोन हुई, छो त उनखे दुनिया जी सज़ा लॻी, दुनिया जो कानून क़बूल कयईं, अल्लाह जे महबूब जी शरीयत जो एतिराम करे कानून पंहिंजे मथां हलायईं त अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे त हाणे इन तां उन सज़ा लॻण जे करे ॾोह माफ़ थी। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत माइज़, सब जो रज़ी अल्लाह ताला अन्हु। मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इहे लफ़्ज़ ॿुधाई त नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था ज़िना जी सज़ा लॻंदी आहे, हद लॻंदी आहे। मुंहिंजे महबूब पाक फरमायो ॾोहनि खां पाक थी वेंदो आहे। हज़रत माइज़ दिलि में सोचो, जेकॾहिं दुनिया जी सज़ा क़बूल कईसीं ऐं आख़िरत जे अज़ाब खां बची पियासीं त कामयाबी आहे। हज़रत माइज़ कचहरी मां उथी वञे थो पियो, ॿियो ॾिहाड़ो थियो आहे, नबी करीम जी दरबार में हाज़िर थियो आहे, अर्ज़ु थो करे अल्लाह जा हबीब मां माइज़ खे पाक बणाए, मूंखे पाक कर, ख़ुदा जा नबी मूंखे पाक कर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो छा थो चवीं? माइज़ ॻाल्हि कहिड़ी आहे? जेके बिला मूंखां ॾोह थी वियो आहे ज़िना जो, मुंहिंजे मथां हद हण। अल्लाह पाक क़ुरान मजीद में फरमायो आहे ज़िना जे शाहिद जे लाइ 4 शाहिद हुजनि, 4। मां तव्हांखे शुरू में ॿुधायो आहे त हर मामले में 2 शाहिद, पर ज़िना जे सबूत जे लाइ 4 शाहिद खपनि, ऐं 4 अखियुनि ॾिठा शाहिद हुजनि, पोइ ज़िना साबित थी। हाणे हुनखे 4 शाहिदनि त ॾिठो कोन, हाणे न ॾिठो त हमराह त बची वियो, गुनाह खां पाण बचाए वियो, पर दिलि में सोचई दुनिया में त बची वियो आहियां, अल्लाह जे अज़ाब खां कोन बचंदुसि, दुनिया जी सज़ा क़बूल कयां, जे क़यामत वारे अज़ाब खां बची पवां। पाण इक़रार थो करे पियो, जमल इंसान इक़रार कंदो आहे त पोइ शाहिदनि जी ज़रूरत कान हूंदी आहे। हज़रत माइज़ रज़ी अल्लाह ताला जो इक़रार थो करे, ऐं अल्लाह जा हबीब मां पाण इक़रारी आहियां, जेकॾहिं कंहिं शाहिद ॾिठो नाहे भली न ॾिसे, पर मुंहिंजे अल्लाह ॾिठो आहे, मुंहिंजे किरामन कातिबीन ॾिठो आहे, अल्लाह जे हबीब खे सभु ख़बर आहे मां गुनाह कयो आहे, ऐं अल्लाह जा हबीब मूं ते सज़ा हणी मूंखे गुनाहनि खां पाक बणा। अल्लाह अल्लाह रहमतल लिल आलमीन जो कानून पंहिंजी जॻह ते आहे, पर रहमतल लिल आलमीन ईअं बि फरमायो आहे त शक जे करे, कंहिं ॿी ॻाल्हि जे करे हद टरी वेंदी आहे। ख़ुदा जो हबीब पाक अलैहिस्सलाम माइज़ खे थो चवे, ओ माइज़ छा कयो थी? कि भला मूं ज़िना कई आहे। पाण फरमाइनि था तो ज़िना कान कई हूंदी, तो रुगो हथ विधो हूंदो, चई या रसूल अल्लाह मूं ज़िना कई आहे। वरी नबी पाक उन खां मुंहुं फेराइनि था पिया, वरी साम्हूं आयो आहे या रसूल अल्लाह मूं ज़िना कई आहे। हबीब साईं फरमाइनि था तो ज़िना कान कई हूंदी, तो रुगो हथ लॻाया हूंदा। वरी अॻियां फिरी आयो मुस्तफ़ा, मुंहुं फेराइनि था या रसूल अल्लाह मूंखां ज़िना थी वई आहे। इहे 4 दफ़ा नबी पाक जे ॾाढो इक़रार कयईं। जंहिं महिल 4 दफ़ा इक़रार कयईं त मुस्तफ़ा असहाबनि ॾे निहारे फरमाइनि था, ॾियो ख़बर, माइज़ जो दिमाग़ त ख़राब कोन थियो आहे, हिन जो दिमाग़ पागल त कोन थी वियो आहे। सहाबन चयो या रसूल अल्लाह पागल कोन्हे। माइज़ रोई थो ॾे पियो, चवे थो या अल्लाह जा हबीब मूंखे ख़ुदा जे अज़ाब जो ख़ौफ़ आहे, अकुल सलामत आहे, सम्झ सलामत आहे, हर शइ सलामत आहे। इक़रार रुगो इन जे करे थो कयां त तो मुस्तफ़ा फरमायो आहे त दुनिया जी सज़ा इंसान क़बूल कंदो आहे त आख़िरत जे अज़ाब खां बची पवंदो आहे। तंहिंजे करे मूंखे तूं दुनिया जी सज़ा ॾे, मूंखे पाक कर। जमल हुन जे लाइ तसल्ली थी वई, ख़ुदा जे हबीब फरमायो त वठी वञोसि, ऐं वठी वञी हिनखे तव्हां ॿार सॻसार कयो, हिनखे पत्थर हणी मारे छॾियोसि। सहाबनि हिनखे वरितो आहे, हदीस पाक में ईंदो आहे जमल हिनखे वेहारे ऐं पत्थर हणणु शुरू कयूं, जाॾो काॾो पत्थरनि जो मींहुं वसणु शुरू थियो। अवां सम्झो था पिया त इंसान जी जान केॾी बुजादा प्यारी हूंदी आहे, दर्द थींदो आहे, सूर थींदो आहे। जमल खे चारई तरफ़ पत्थर लॻा ऐं हिन शख़्स वीचारे खे पत्थरनि सां रतो रत करे छॾियऊं, त मन ईअं विच मां सज़ा जे अध मां वठी भॻो। आख़िर जान प्यारी आहे, सूर थियो, दर्द थियो। मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक सहाबनि जो कौल आहे,
हिकिड़े साहबी हिन खे भॼंदे ॾिठो त हाणे डोड़ियो थो वञे। नबी से फरमायो आहे हिन खे तव्हां मारियो। हिन खे मारण जे दौरान भॻो आहे वठी असहाब हेॾे होॾे निहारियो, हिन खे ॿियो नज़र कुझु कोन आयो। उठ जी ॼंघ जो हिकिड़ो तमामु वॾो हॾो पियो आहे, उहो खणी हुनखे डोड़ंदे हुनखे मथे में हयईं, उहो किरी पियो मरी वियो। उन खां बाद में हुनखे नबी पाक जे दरबार में खणी आया। जमल हुज़ूर जे आॾो हज़रत माइज़ जो लाश रखियो अथनि। हदीस पाक में ईंदो आहे त मुंहिंजे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा जे अखियुनि मां ॻोढ़ा वही रहिया। रहमत लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत ज़ारो ज़ार रोअनि था पिया। असहाब चवनि था या रसूल अल्लाह, हे ज़ानी हो, हे बुछड़ो हो, हिन खे सज़ा मिली आहे, हिन खे ॾोह जी सज़ा मिली चुकी आहे, हिन बुछड़े जे लाइ तव्हां छो था रोवो? रहमत लिल आलमीन फरमाए थो मूंखे ख़ुदा जो कसम आहे, माइज़ अहिड़ी तौबा कई आहे, अहिड़ी त अल्लाह जे दरबार में हिन तौबा कई आहे जो हिन हिकिड़े माइज़ जी तौबा क़यामत ताईं गुनहगारनि में विरहाइबी त सभु गुनहगार छुटी वेंदा। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार, या अली। ख़ुदा जो हबीब फरमाए थो न अहिड़ी तौबा कई आहे, हिन अहिड़ो अल्लाह खे राज़ी कयो आहे, हिन अहिड़ो रब करीम की ज़ात बाबरकात खां माफ़ी वठण जो गुर सिखियो आहे त दुनिया जी सज़ा क़बूल कयां पर आख़िरत जे अज़ाब खां बचां। पंहिंजे मथां हिन सज़ा पाण हणाई आहे। तव्हांखे मां ॿुधाए थो छॾियां, हिन हिकिड़े जी जेका तौबा मां मुहम्मद क़यामत ताईं विरहायां त को ॾोही बचंदो कोन, सभु हिन जे सदके छुटी वेंदा। अदाहे हो रसूलुल्लाह जे शरीयत जे कानून जो एहतराम। मुसलमान खे ख़बर हुई, सहाबा खे इल्म हो, पतो हो त नबी जे ज़ुबान मां जेका ॻाल्हि निकिरंदी आहे सो ख़ुदा जो वही हूंदो आहे। वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। जीअं ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात जी मंशा हूंदी आहे, नबी उहो ई फ़ैसिलो कंदो आहे। तव्हां जेकॾहिं नबी जे फ़ैसिले खे चैलेंज न आहे करणो, नबी जे फ़ैसिले ते अमल करणो आहे। ख़ुदा ताला जीअं चवे तीअं ई करणो आहे। मुंहिंजा दोस्त दुआ कर छॾ असांजे मुस्लमान खे ख़ुदा तौफ़ीक़ नसीब फरमाए। कल्ह टियों ॾियारो अख़बार में आयो आहे, असांजे पाकिस्तान जे वज़ीर आज़म साहब खे वोट मिलिया आहिनि घणा, सम्झो था अलाए दादा? हो जेको अठो डंडो हो न, अठो डंडो, तव्हां चवंदो अठो डंडो कहिड़ो? अठो डंडो हूंदो हो सदर जे हथ में, जॾहिं कावड़बो हो वज़ीर आज़म ढेरी। मरहूम ज़ियाव जे वक़्त खां वठी हलियो, मोहम्मद ख़ान वीचारो लथो, पहिरो डंडो लॻो हुनखे, उन खां पोइ वरी माई खे लॻो डंडो, वरी उन खां पोइ नवाज़ आयो, वरी लॻो नवाज़ खे, वरी उन खां बाद वरी माई आई, वरी लॻो माईअ खे, वरी से ख़ैर जो मुजादा इसहाक ख़ान बि डंडो हलायो, वरी लिगारी साहब बि हलायो। ॿुधंदा त हूंदो न सही। अठी तरमीम मशहूरी, अठी तरमीम उहा वरी ख़ैर जो असांजे नवाज़ शरीफ़ अची ख़तमु कई त इहो डंडो सदर खां खसियो। शुक्र जो डंडो त वियो खसिजी। हाणे सदर वीचारो लूलो लंगड़ो आहे, उहो हाणे हुकूमत खे ड्राहे नथो सघे। पर वरी वज़ीर आज़म जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे असांजे नवाज़ साहब जो, उन वरी रसूलुल्लाह जे शरीयत जे कानून खे चैलेंज कई आहे। ऐं मुंहिंजा अदा हिन खे चओ तो शरीयत पाक जी मुखालफ़त थो करी, रसूलुल्लाह जे कानून जी मुखालफ़त थो करी। ओ नवाज़, ओ वज़ीर आज़म, तो अठो डंडो त सदर खां खसियो आहे, पर अल्लाह जे ग़ज़ब खे तूं रोके कोन थो सघीं पियो। अबा ख़ुदा जे ग़ज़ब खे को रोके सघंदो? ॾाढे ॻाल्हायो। ख़ुदा जो कानून अहिड़ो आहे जो ख़ुदा जे कानून खे को रद्द कोन थो करे सघे। नवाज़ शरीफ़ वरी छा कयो आहे जो असेंबली में बिल पेश कयो अथई त बाबा हीअ जेका न ज़ानीअ खे ज़िना जी सज़ा आहे, उहा सज़ा आहे हुनखे देड़ा हणणु, या हुनखे जेकॾहिं को ॿियो तरीक़ो आहे क़त्ल करणु, इहा वहशी सज़ा आहे, वहशी सख़्तु सज़ा आहे। इन खे हटाए सज़ा मुक़ररु कोसि, हुनखे फांसी ॾिबी। अल्लाह ताला चवे तरार हणोसि, अल्लाह ताला चवे पत्थर हणोसि, ऐं ही साहब छा चवे त इहा सख़्तु सज़ा आहे। हुनखे रुगो गिचीअ में रसो विझी चुपचाप में राति जो लड़काए छॾियोसि। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो फरमाईंदो आहे न सज़ा अलल ऐलान हुजे, जहान में पढ़ो ॾिजे, सभई माण्हू गॾु थी ॾिसनि, हुनखे या त तलवार सां ख़तमु कयो वञे, या वरी जेको अल्लाह पाक जल जलालुहु मन वालो जो कानून आहे हुनखे देड़ा हया वञनि, पत्थर हया वञनि, संगसार कयो वञे। जेकॾहिं अलल ऐलान दुनिया सज़ा ॾिसंदी त ॿिया बि
मुड़ी पवंदा। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, इन में हिकमत आहे, राज़ इहो आहे जो आइंदह जे लाइ गुनाह जो दरवाज़ो बंदि थी वेंदो। चोरी छपी कंहिंखे सज़ा मिली वई, कंहिंखे ख़बर ई कान पइजी वेंदी आहे। अल्लाह पाक जल जलालहू मन वालो फरमाईंदो आहे सज़ा आहे ई इन जे लाइ त दुनिया मां करप्शन ख़तम थी वञे, दुनिया मां ॾोह ख़तम थी वञनि, दुनिया मां बेहयाई ख़तम थी वञे। दुआ कयो त अल्लाह ताला असांजे हुकूमत खे शर मुस्लमान वारो तरीक़ो नसीब फरमाए। शरीयत जे ख़िलाफ़ हलंदा, शरीयत जे ख़िलाफ़ वेंदा त फौरन तबाही बर्बाद थी वेंदा। पर जे रसूलुल्लाह जे कानून खे छेड़छाड़ न कंदा, महबूब जे कानून जो एहतराम कंदा त इंशा अल्लाह ताला हुकूमत बि हलंदी, मुल्क बि हलंदो, वज़ारतूं बि हलंदियूं ऐं अल्लाह ताला मुल्क जो बि भलो कंदो। हिकिड़ी हदीस पाक आहे, मुंहिंजे प्यारे आका जी दुरूद पढ़ त तोखे नबी जो कौल ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व सल्लम। हिकिड़े मुल्क जे सरबराह, हाणे नालो कोन थो खणा, नवाज़ जो त नालो खयो अथमि पर उन जो कोन थो खणा, अलाए मतां वरी कंहिंखे ॾुख थिए। उन वरी हिकिड़ो कानून जारी करायो हो त चोर जो हथ कोन वढिबो। अड़े छो? चए जेकर चोर जो हथ वढिबो त सभु टुंडा थी वेंदा, असांखे टुंडो कंहिंखे करिणो न आहे। अबा सभु टुंडा थींदा, भला सभु चोर हो जा कराईंदा हलो। माना हुन चयो त जेकर चोर जो हथ वढींदासीं त पोइ सभु टुंडा थी पवंदा। तंहिंजी माना सॼो जहान टुंडो थी वञे जो सभु चोर होला छा? चोर त हूंदो आहे हिकिड़ो या ॿ। मां थो चवां न पूरे तालके में हिकिड़े चोर जो हथ वढिजे त तालके मां चोरी ख़तम। सभु को चवंदो हिक जो वढिबो, पर राजनि जी मुजादा जान छुटी पवंदी, मुसीबत लही पवंदी। असां शरीयत मुहम्मदी जे कानून जे ख़िलाफ़ था हलूं। अल्लाह पाक जल जलालू अमन वालू उन साहब जो जहान मां नालो ई मिटाए छॾियो। तो शरीयत जे कानून खे मिटायो आहे, मां तुंहिंजो नालो जहान मां मिटाए थो छॾियां। दोस्तो अज़ीज़ो, ख़ुदा तबारक व तआला जल जलालू अमन वालू जे हबीब जो फरमान आहे त जेकॾहिं मुल्क में 40 साल बरसात वसे, घणा साल? 40 साल बरसात वसे ऐं उन बरसात ते फसुल थिए, सरकार फरमाइनि था उन 40 सालनि वाली बरसात जे फसुल में एतिरी बरकत कान्हे जेतिरी मां मुहम्मद जे हिकिड़े कानून में बरकत आहे। हे बैती शरीफ़ जी रिवायत आहे, मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मशहूर हदीस आहे। सरवरे कायनात अलैहिस्सलाम फरमाइनि था पिया, हिकिड़ो मुंहिंजो कानून शरीयत मुहम्मदी अला साहिब सलात व सलाम वारो माण्हू हुन ते अमल कनि, उन कानून खे नाफ़िज़ कनि, उन शरीयत जे हिकिड़े कानून ते अमल कयो वञे, नतीजो छा निकिरंदो? मुस्तफ़ा फरमाइनि था मुंहिंजे हिकिड़ी शरीयत जे कानून सां एतिरी बरकत ईंदी जो तव्हांजे 40 साल वारी बरसात में बरकत कान्हे जेतिरी मुहम्मदी शरीयत में बरकत आहे। कंहिंजो कानून ठहियल आहे? चयो अल्लाह जो। अल्लाह खे वधीक ख़बर आहे या माण्हुनि खे वधीक ख़बर आहे? मखलूक अल्लाह जी, ज़मीन अल्लाह जी, मुल्क अल्लाह जो, कानून बि अल्लाह जो, त रसूल बि अल्लाह जो, फ़ैसिलो बि अल्लाह ई अल्लाह जे रसूल जो हलंदो। मोमिन नालो ई उन शख़्स जो आहे जेको नबी पाक जे फ़ैसिले ते आमन्ना व सदक़ना चवे। मां अॻे बि तव्हांखे ॿुधायो आहे, वरी बि ॿुधायां थो, फातिमा नाले माई आहे, हिकिड़े क़ौमी सरदार जी धीउ आहे, चोरी साबित थी आहे। नबी पाक फरमायो हथ कपियोसि, सरवरे कायनात अलैहिस्सलाम वटि सिफारिश खणी आया, या रसूल अल्लाह क़ौमी सरदार जी धीउ आहे, फातिमा हुन जो नालो आहे, चोरी वाकई हुन खां थी वई आहे, अव्हां ते उहा हथ कपियो, न्याणी आहे, ॾंड वठो, ॾोह वठो, मालिकनि खे ॾियण लाइ तयारु रहूं, पर हथ न कपायो, माईअ खे ऐब थी पवंदो। सरवरे कायनात अलैहिस्सलाम जमल इहा ॻाल्हि ॿुधी आहे, पाण गुस्से में लाल थी आहे, पाण फरमाए था यहूदी ऐं नसारा ऐं अॻियूं क़ौमूं इन जे करे बर्बाद थियूं जो ग़रीबनि ते कानून हलाईंदा हुआ पर वॾेरनि ते कानून कोन हलाईंदा हुआ। मां मुहम्मद करीम जो कानून ग़रीबनि ऐं वॾेरनि सभु कंहिंजे लाइ बराबरि आहे। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार। सरकार फरमायो त मुंहिंजी शरीयत जो कानून वॾेरे लाइ बि साॻियो आहे, ग़रीब लाइ बि साॻियो आहे। अॻे ईअं न हूंदो हो, पोइ अल्लाह काविड़ियो जो ग़रीबनि लाइ कानून हिकिड़ो ठाहींदा हुआ हथरादू, वॾेरनि लाइ कानून ॿियो ठाहींदा हुआ हथरादू कानून ठाहींदा। अल्लाह काविड़ियो, क़ौमूं तबाह थियूं। तव्हां फलाणे वॾेरे जे धीअ,
फातिमा जी सिफारिश खणी आया हो, पर ॿुधी छॾियो, लौ कानत फातिमत बिन्त मुहम्मदिन लक़तअतुहा, जेकॾहिं मुंहिंजी ख़ातून जन्नत हुजे हा, मुहम्मद जी न्याणी फातिमा हुजे हा, ऐं उन ते ॾोह साबित थिए हा त बि मां मुहम्मद उन जो हथ कपिया हा। फातिमा ॾोह कंदी, जेका ख़ातून जन्नत आहे। नबी करीम जंहिंजे लाइ फरमाए वञे त जन्नत जे औरतुनि जी सरदार आहे। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, मुस्नद अबी याला वारे लिखियो आहे, मुंहिंजे प्यारे महबूब पाक जे न्याणीअ जे लाइ त जंहिंमहिल पुलसरात तां लंघंदी तम रब करीम जी ज़ात ऐलान कराईंदो, ऐं नबियो ऐं वलियो ऐं आदम खां वठी ईसा ताईं गौसो कुतबो अॼु अखियूं हेठि कयो जो मुहम्मद जी परदेदार न्याणी जन्नत ॾे वञी रही आहे। मुस्तफा जी परदेदार न्याणी पुलसरात तां लंघे थी पई, मैदान हशर वारा अखियूं हेठि कयो मतां मुहम्मद जी न्याणीअ ते तव्हांजी नज़र पइजी वञे। एॾी पाक दामन बीबी साहिबा जो ख़ुदा वॾो शान कयो आहे। मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम तां कुर्बान वञा, सरवरे कायनात अलैहिस्सलाम पंहिंजे घर वेठा हूंदा हुआ, फातिमा महबूब जे घर ईंदी ही, मिशका शरीफ जी हदीस पाक आहे, रसूलुल्लाह जी नज़र पवंदी हुअसि, बीबी साहिबा जे लाइ मुस्तफा उथी बीहंदा हुआ। अदा बाबे जो शान मथे या धीअ जो शान मथे? ॾाढे त ॻाल्हि। वरी बाबो बि कहिड़ो, मुस्तफा जहिड़ो बाबो, नबियनि जो सरताज हुजे। पर महबूब पाक इहे छो कंदा हुआ? इन में बि हिकमत आहे, इन में बि राज़ आहे त मके जा माण्हू, मदीने जा माण्हू धीअ खे ऐब सम्झंदा हुआ। चवंदा हुआ जंहिंजे घर में धीअ ॼाई माना मातम आहे। अहिड़ा ज़ालिम हुआ जो न्याणीअ खे जेरे पूरे छॾींदा हुआ। असांजे घर वरी को न्याणो अचे, असांजी धीअ वरी को परणजी वञे, असांजी धीअ वरी कंहिंजी ज़ाल थिए, अहिड़ा जाहिल गैरतमंद पाण खे सॾाईंदा हुआ। गैरत त कान थी जो पंहिंजी न्याणीअ खे जेरो दफ़न करे छॾींदा हुआ त ॿिए जी ज़ाल न बणिजे, यानी धीअ खे ऐब सम्झंदा हुआ। नबी करीम जी ज़ात बाबरकात फातिमतु ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हा जो इस्तक़बाल कंदा हुआ, ईंदी ही त उथी बीहंदा हुआ। इन जे लाइ त दुनिया खे ॿुधाइनि त न्याणी ज़हमत नाहे बल्कि न्याणी रहमत आहे। मुस्लमान जे लाइ न्याणी छा आहे? पर अॼुकल्ह माण्हू सुधरी विया आहिनि, उहो ज़ौर ख़तम थी वियो, वरी हाणे सोधर थी आहे। जेको थो चवे मूंखे 4 न्याणियूं आहिनि, चवे थो मां लखापती आहियां। कीअं भला? ॿियो न त बि 50-50 हज़ार त वठंदुसि। ईअं न साईं, शल न मंगणो थिए। मुंहिंजा अदा पोइ इहो वीचारो न्याणो जेको आहे सो तबाह ई बर्बाद थी वञे। नाराज़ न थिजो, कोन थींदो नाराज़ न। ख़ासि करे असांजे सिंधी क़ौम में मुसीबत आहे, ॿी क़ौम में घटि, पर असांजे जेका सिंध जूं क़दीमी क़ौमूं आहिनि उन में मर्ज़ घणो आहे। मुंहिंजा अदा न्याणी ॼाई बसि हुननि जे लाइ जहिड़ी ईद थी वई। छो? चवंदा हिकिड़ी हिकिड़ी विकिणंदासीं, 50-50 हज़ार 60-60 हज़ार मिलंदा। उहो जंहिं मुड़ुस खे छोकिरी परणाए ॾिबी हुनखे अहिड़ो पिनण जहिड़ो करे छॾिबो, इहा ढगी बि काहे आहे, इहा लुंडी बकरी बि मूंखे ॾे, इहे जेके घर में मोटर साइकिल बि इहा बि मूंखे ॾे। पोइ मुंहिंजी छोरी तुंहिंजे घर अचे पोइ तूं बि पिन वारी छोरी बि पई पिने। अल्लाह शल असांजे हालत रहम करे, चओ आमीन, ॾाढे चओ आमीन। वरी ॿियूं क़ौमूं अहिड़ियूं आहिनि, वरी उन्हनि जे घर न्याणी ॼाई त जहिड़ी तबाही। बाबा 10 लख ॼणा आहिनि जे न त परणा पाई कोन। हाणे न को 9 मण तेल गॾु थिए, न को राधा नचे। सम्झो था अलाए न, राधा नचे कॾहिं 9 मण तेल गॾु थिए न। हाणे धीअ त ॼाई, उनखे 10 लख रुपया से फ्रिज बि ॾियणी आहे, टीवी बि ॾियणी आहे, कार बि ॾियणी आहे, सोफो सेट बि ॾियणो आहे, हेतिरा गह बि ॾियणा आहिनि, 7 तोला सोन बि ॾियणो आहे, हेतिरा थाम बि ॾियणा आहिनि। न को ग़रीब खां गॾु थियनि, न को छा पोइ छोरीअ जो अछो मथो परणाए कोन। इहो बि ज़ुल्म आहे, छो त ॿई पासा शरीयत जे ख़िलाफ़ आहिनि। अलाह जेको ॾे ख़ुशीअ सां ॾेई, न्याणी बालिग़ थिए उथार, अलाह बि राज़ी, अलाह जो रसूल बि राज़ी। असां पंहिंजा हथरादू कानून ठाहे, शरीयत जे ख़िलाफ़ तरीक़ा ठाहे अहिड़ो ज़ुल्म करे छॾियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, मुआशरे खे तबाही बर्बाद कयो वियो आहे। दुआ कर छॾ ख़ुदा ताला मुस्लमान खे रसूलुल्लाह जे शरीयत पाक ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदो वञो, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। आख़िर में हिकिड़ो वाक़ियो मूंखे यादि आयो आहे, मसनवी शरीफ़ जो मौलाना रूमी लिखियो आहे। दुरूद पढ़ त ॿुधाए पोइ मौज़ू खे ख़तमु था कयूं पिया।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मथा हज जो महीनो पियो अचे, अलाह कंदो शल तव्हां असांखे ख़ुदा हज ते घुराईंदो। उमेद रखो, तमन्ना रखो, दिल में तड़प रखो, इरादो रखो, कोशिश कयो, मदीने जो सफ़र कयो। बैतुल्लाह शरीफ़ में मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, जंहिं पासे सफ़ा ऐं मरवो ड्रोड़ियो वेंदो आहे, उन सफ़ा ऐं मरवे वारे पासे काबतुल्लाह जे चौधारी मस्जिद खे दरवाज़ा आहिनि, 80-85 दरवाज़ा आहिनि, पर तमामु वॾा। नंढनि दरवाज़नि जी त हद कान्हे का, नंढा दरवाज़ा छोटा उन जी त हद कान्हे, पर वॾा वॾा दरवाज़ा हिन पंहिंजे मस्जिद जे दरवाज़े खां चौड़ा पंजूड़ा वॾा दरवाज़ा। अहिड़ा बि 80-85 दरवाज़ा आहिनि। हिकिड़ो दरवाज़ो आहे जंहिंजो नालो आहे बाबे मुराद। छा आहे नालो? बाब मुराद, मुराद बादशाह जो दरवाज़ो। दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो, मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था पिया, मुराद बादशाह यमन जे मुल्क जो बादशाह हुआ। उन इरादो कयो आहे त मां पंहिंजे ॻोठ में मस्जिद तयारु करायां। मुंहिंजा दा कारीगर घुराए सभिनी कारीगरनि खे चवणु लॻो आहे, ओ कारीगर मूंखे मस्जिद ठाहे ॾियो, पर अहिड़ी मस्जिद ठाहियो जो नक्शो बि तव्हां जोड़ियो, ख़र्च बि तव्हां कयो, खज़ाने जा दर मां थो खोले छॾियां, पर मस्जिद अहिड़ी ठहे जेका मूंखे पसंदि अचे। मां ॾसींदोसांव कोन, पर जे पसंदि न आई त सज़ा ॾींदोसांव। मिस्त्रनि चयो केरु ठाहे बाबा, सुभाणे चयो मूंखे नथी वणे। कंहिं बि मिस्त्री दिलि न ॿधी, हिकिड़े खे खुटीअ खयो, चएसि मां थो ठाहियां, खज़ानो जेतिरो मूंखे खपंदो सो वठंदुसि। चए ठीकु आहे तूं खण। नक्शो बि पाण ठाहियईं, मस्जिद जो कमु शुरू कयईं। 2-3 साल कमु हलियो, बादशाह ॾिसण बि कोन आयो। जंहिं महिल मस्जिद तयारु थी, दर दरवाज़ा फर्श रोगन हर शइ तयारु थी, बादशाह खे वठी आया। बादशाह ॾिसी चई बाबा मूंखे मस्जिद नथी वणे, सज़ा ॾींदोसांइ। चए कहिड़ी? वठी अचोसि। वठी आया, जल्लाद खे घुराए बादशाह हुकुम कयो आहे इन 2 हथ इन कारीगर जा चंबनि खां वढे छॾियो। लखे रुपया मुंहिंजा ज़ाया कई, इन जा 2 चंबा वढियोसि। देर कान थी, बादशाह जो हुकुम थियो, चंबा वढिजी विया। कारीगर मिस्कीन वीचारो कोर्ट में हलियो वियो। कोर्ट में वञी काज़ीअ खे चई इहो कहिड़ो इंसाफ़ आहे जो मूंखे सफ़ा बेकार करे छॾी, ज़िंदगी मुंहिंजी बर्बाद थी वई, बच्चा पालींदोसि, गुज़र सफ़र कंदोसि, मुंहिंजा 2 हथ वढिजी विया। शरीयत जे ख़िलाफ़ फ़ैसिलो थियो आहे। बादशाह खे घुरायो। काज़ीअ देर कान कई आहे, आयत थो लिखे वलकुम फिल क़िसास हयातुन या उलिल अलबाब। ओ बादशाह, अल्लाह जो कानून आहे त जेकॾहिं कंहिंसां ज़ुल्म कयो वेंदो आहे उन खां बदिलो वठिबो आहे। तुंहिंजे लाइ बदले जे लाइ मां तोखे घुरायां थो। तो छो ग़रीब जा हथ वढण आया आहिनि? फलाणी तारीख़ तूं कोर्ट में पहुची वञजां। बादशाह जे तरफ़ जंहिं समन वई, मथां मथां क़ुरान जी आयत लिखी पई आहे। मौलाना रूमी फरमाए थो बादशाह चू आए महकुम शुनीद रंग शह अज हैबत कुरान परीद। बादशाह जंहिं महिल क़ुरान शरीफ़ जी आयत ॾिसी त बादशाह ॾकी वियो, डिॼी वियो, पघिड़िजी वियो, कि हाणे न बचंदुसि मां। क़ुरान आहे साईं, क़ुरान जे आॾो कंहिंजी ताक़त आहे? बादशाह कोर्ट में पहुतो आहे। काज़ी चयो आहे ओ बादशाह, ॻाल्हि ॿुधी थी, जहिड़ो तूं तहिड़ो मज़दूर। सम्झो था हलाए न? जहिड़ो तूं तहिड़ो मज़दूर। अब्द मुस्लिम कम तरद अहरार नेस्त खून शह रंगी तरज़ मामार नेस्त। हिकिड़ो मज़दूर आहे, जहिड़ी रत हुनखे आहे अहिड़ी रत बादशाह खे आहे। अल्लाह वटि ॿिन्हीअ जो मुल्ह ऐं क़ीमत हिकु जहिड़ी आहे। ख़ुदा खे मज़दूर बि प्यारो आहे, अल्लाह खे बादशाह बि प्यारो आहे। तुंहिंजी का हथनि जी क़ीमत वधीक आहे छा? तुंहिंजो को रत क़ीमती आहे छा? छो ग़रीब जा हथ वढिया थी? हथ ॿाहिरि कढ त मां तुंहिंजा वढायां। बादशाह खे काज़ी पियो चवे साईं, पावर कंहिंजो आहे? चओ अल्लाह जो। कंहिंजो पावर आहे? चओ क़ुरान करीम जो। बादशाह खे दड़को ॾिज, हथ ॿाहिरि कढ। जंहिं महिल बादशाह हथ ॿाहिरि कढिया आहिनि, जल्लाद खे चई देर न कर, मुंहिंजे कोर्ट में बादशाह जा हथ वढ।
बादशाह जे वक्त में हथड़ा ॿार कढिया हन, मिसकीन खे अखियुनि में ॻोढ़ा तरी आया त मुंहिंजो हक़ तरी वियो, मुंहिंजो हक़। दिल में सोची काज़ी अदालत सां फ़ैसिलो कयो आहे, पर मूंखे छा वरंदो, मुंहिंजा हथ त वढिजी विया, हिन बादशाह जा वढिया त मूंखे छा मिलंदो। महबूब जे शरीयत जो एहतराम करे बादशाह सलामत जे लाइ चवे थो, ओ काज़ी, उन ख़ुदा ऐं ख़ुदा जे रसूल जे कानून खे पावर आहे जंहिं अॼु बादशाह जा हथ ॿाहिरि कढाया आहिनि ऐं बादशाह वढाइण जे लाइ तयार आहे। मां रसूलुल्लाह जे शरीयत जे सदके बादशाह खे माफ़ थो कयां। सब वेहो साईं खुशदार खां तशरीफ़ वठी आहिनि सैयद अमीर शाह जीलानी, पीरान पीर जो बचड़ो आहे, चओ सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। उन खां दुआ घुराईंदासीं, गौसल आज़म जी औलाद मंझि हुआ हथड़ा खणंदो, उम्मत आमीन कदी, ख़ुदा कदो सभिनि जा बेड़ा पार थी वेंदा। सभई इत्मीनान सां वेहो, को बि न वञे, सैयद जी दुआ खां को बि जुदा न थिए, सभु वेही रब करीम जी